अस्सलाम वालेकुम नाजरीन, एसएस न्यूज़ सागर मां हिराबासी सब खां पहिरियां हलंदासीं हेडलाइंस की तरफ। सेनेट सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर बिल मंजूर करे वरितो। सेनेट में मुखालिफ धुर जे मेंबरनि अदलिया ते हमले ख़िलाफ़ एहतजाज कयो। सेनेटर सेनेट चेयरमैन जी डाई सारो एहतजाज करे नारेबाज़ी कई। बिल मंजूर थियण सां नवाज शरीफ, यूसुफ रज़ा गिलानी, जहांगीर तरीन ऐं ॿियनि खे नाअहलीअ ते सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिलनि ख़िलाफ़ अपील जो इख्तियार मिली वियो। पंजाब ऐं केपीके में चूंडूं मुलतवी करण ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट जे 5 रुकनी बेंच में शामिल जस्टिस अमीनुद्दीन पाण ॿुधणीअ खां माज़रत करे छॾी, जंहिं बाद 5 रुकनी बेंच पाण मुरादो टुटी वई। जापानी कंपनी पाकिस्तान के रूसी तेल 35% घटि क़ीमत ते विकिरो करण जी आछ करे छॾी। जापान जी मशहूर ट्रेडिंग कंपनी पंहिंजी आयरिश पार्टनर कंपनीअ सां मिली पाकिस्तान के रूसी तेल ऐं नाइजीरिया जी LNG आलमी मार्केट खां 35% घटि में विकिरो करण जी आछ कई आहे। नाज़रीन, ही हुन वक़्त ताईं जो हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिर्फ़ SS न्यूज़।